यूसुफ न बहाने मौजूदा दसी के मुझे मुसल्ले ते बीहण जी का इजाजत ना है। वो बुजुर्ग तो फरमाता है शाम जी दमश्क जी मोहल्ला जबल अरबईन में मुझे महबूब जो एक गुलाम रहंदो आ अल्लामा अयूब कुरदे हुन जो नालो आ वक्त जो कामिल भलिया आलम बिया आरफ बिया मुझा दोस्त पीर कामिल बे आहे। उन जे ज़माने में मौलवी साहब हा वे पान में बहस करण लगा। एक मौलवी साहब चयो अल्लाह जो प्यारो महबूब पंजे हरी में नाज गुंबद खजरा में हयात ऐ जिंदा आहे ऐ बे चयो त गुंबद खजरा में जिंदा नाहे अल्लाह पाक वट जिंदा आहे। भई मौलवी हा एक बे के दलील दींदा रहा एक बे के मुझा दोस्त समझाईंदा रहा पर जे वक्त में मसलो हल न चोवा पान में फैसलो कयाओ यार हलो था अल्लामा अयूब कुरदे अदा जेको शरीयत जो बे साहिबा जेको तरीक़त जो बे साहिबा हले साईं के चवंदासी वो जीअं साईं चवंदो पाइया कंदासी हले आया। अल्लामा अयूब कुरदे के अर्ज कयाओ सोना खुदा नबी पाक जे कब्र वारे जिंदगी किया बरज़ख वारे जिंदगी किया साईं डिठो ॾारिन वारा पटकन वारा ये आम मानो कौन आहिल मुझे हबीब जे दीन जा आलिम आहिल। पाण फरमायो मौलवी साहबो नमाज जो मसलो हुजे हा खुदाए छॾिया हा रोज़े जो मसलो हुजे हा खुदाए छॾिया हा ज़कात जो मसलो हुजे हा खुदाए छॾिया हा पर हिन मसाले जो ताल्लुक ज़ाते मुस्तफ़ा सां आहे। अॼु न सुभाणी न अवां 3 ॾींहंनि खां बाद अचजो अवां के सुवाल जो जवाब मिले वेंदो। 3 ॾींहंनि खां बाद उहे मौलवी साहब आया अल्लामा अयूब कुरदी रहमतुल्लाह अलैह जे आस्थाने ते त माण्हुनि जी रश लगी पई। पुछा कयूं रश छाजी आ ॿुधायूं अल्लामा अयूब कुरदी वफ़ात इनके दुख थियो यार साईं वफ़ात करे वियो पर पां त किताबनि में पढ़ियो आहे आम माण्हू आम मोमिन जॾहिं मरंदो आहे उनखे 3 ॾींहं अॻु में ख़बर पवंदी आहे त मां दुनिया छॾण वारो पर जेको अल्लाह जो वली जॾहिं दुनिया छॾींदो आहे उनखे 40 ॾींहं अॻु में ख़बर हूंदी आहे। अल्लाह जे वलीअ जो मौत इख्तियारी हूंदो आहे तुंहिंजो मुंहिंजो इजबारी टाइम थियो हल ये कोन चइबो त पुट जी शादी आहे शादी कयां पोइ अचे मुंहिंजो रूह कढ घर ठारायां पियो कलर थी वेठे पोइ अचे मुंहिंजो रूह कढ न आयो कढियो वेंदो पर अल्लाह जे वलीअनि खां मलकल मौत बि इजाज़त वठे इख्तियारी हूंदो आहे। मौलवी हा दुख छो क़ब्र मुबारक ते चयो हलूं था क़ब्र मुबारक ते आया फातिहा पढ़ूं फातिहा पढ़ण खां बाद में तानो ॾेई चयो वाह साईं वाह कम खे ठाहे छॾे जे सुवाल जो जवाब न थे आयो का ॻाल्हि कान हुए अवां दुनिया न छॾियो हा ऐं साईं जे मसले जो जवाब न थे आयो दुनिया न छॾियो हा अवां जे ज़रूरत हुई मुंहिंजा दोस्त बुज़ुर्गो अहिड़ी तरह गुफ़्तगू कयो आहे त क़ब्र मां आवाज़ आयो ऐं मौलवी साहिबो अवां के समझाण जे लाइ त मूंखे दुनिया छॾणी पई आहे सोना कीअं मुंहिंजा दोस्त क़ब्र मुबारक फाटे पई आहे पाण उन क़ब्र मां पंहिंजो सिधो पेर मुबारक ॿार कढे फरमान लॻा मौलवी साहिबो ॾिसो ॾिसो अरे जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन जे क़ब्र वारी जिंदगी ही आहे त उन जे सरदार मोहम्मद जो शान छा हूंदो पाण सुबह तो पेर क़ब्र मां ॿाहिरि कढियो
तो ई कोंचो तो पैर मुबारक बार कड़ी साईं वरी कब्र में विधो न वो पैर अज ताईं कब्र मुबारक बार उनते गिलाफ चढ़ला मुंहिंजा दोस्त बुजुर्गो उनमें खून गर्दिश कंदो आ उनजा नाखून वधंदा आहिनि मुंहिंजे महबूब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामनि जी मुंहिंजा दोस्त पर्दे फरमान खां बाद में इहा क़ब्र वारी ज़िंदगी आहे त मुंहिंजे महबूब करीम जो मक़ाम छा बगदाद शरीफ जी तारीख़ में ईंदो आहे दरिया दजले जे किनारे ते मुझे मुस्तफा करीम जे बिना साहबन जो मज़ारो हुई हजरत जाबिर बिन अब्दुल्ला ए हजरत हुज़ैफा बिन यमान जलील कदर सहाबी जडे दरिया दजले जो पानी वधियो बादशाह उन वक्त जो उनके हजरत जाबिर बिन अब्दुल्ला फरमायो बादशाह दरिया जो पानी करीब आयो असा जो कब्रों खोला असा जब मैयत हिता कड़ा जिस्म मुबारक कड़ा महफूज जगह ते शिफ्ट करा मुझा तो बादशाह के गाल समझ में न आए ऐ ख्वाब के ख्वाब समझिया वरी बी रात सागियो ख्वाब टी रात सागियो ख्वाब बादशाह परेशान थी वयो मां छा कया किया कया मुझा दोस्त चौथी रात सागियो ख्वाब बगदाद जे मुफ्ती आजम अस-सईद अन-नूरी रहमतुल्लाह अलैह जेको उन वक्त जो मुफ्ती आजम उनके हजरत हुज़ैफा बिन यमान फरमायो मौलवी साहब हजरत जाबिर बिन अब्दुल्ला जे कब्र मुबारक में नमी अचे वई है मुझी कब्र मुबारक में भी पानी करीबा मेहरबानी कयो असा के हिता महफूज मकाम ते शिफ्ट कयो मुफ्ती साहब जे बादशाह सा गाल कया बादशाह फरमायो अरे मुफ्ती साहब अवा अज ख्वाब ॾिठो मां 3 रातनि खां इहो मुसलसल ख्वाब ॾिसी रहियो आहियां छा हुकुम मुंहिंजा फतवा लिख त कब्र खोलण जाइज़ इंतजाम मां थो कयां इत्तफाक सां ॾींहं हुआ हज जा बादशाह के सलाह ॾिनो त बाबा हाणे हींअर 2 टे ॾींहं सब्र कर ऐं हज में ऐलान करायो त 100 सालनि खां बाद अगरि कंहिंखे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे असहाबनि जी ज़ियारत करणी आहे सो फलानी तारीख़ बगदाद पहुचे ऐलान कया वया कब्र मुबारकन के खोलण जी तारीख़ मुक़रर थी आहे प्यारा मुस्लमान भाइरो कई मुल्कन जा सफीर आया मेहमान शाही आया आलम आया आबद आया आरफ आया हरम शोबे सा वाबस्ता मानो आया हकीम भी आया डॉक्टर भी आया मुकर्रर तारीख़ ते नबी पाक जे असहाबन जो कब्रों मुबारक खोलियो वयो खोलण वारन ॾिठो ओ मुंहिंजा दोस्त उन्हनि जे जिस्म जो कफन मुबारक त सलामत हो जिस्म मुबारक त सलामत हो पर जेको गुस्ल ॾिनल हो उन गुस्ल वारे पाणीअ जा कतरा बि उन्हनि जे चेहरनि ते मौजूद हा कदे रखियो मानन ज़ियारत कई ज़ियारत कंदा वया बादशाह मुशीर वज़ीर सफ़ीर आलम आरफ ज़िद दीदार कंदा वया हुक्मा अतबा तबीब ज़ियारत कंदा आया हिकिड़ो अखियुनि जो माहिर डॉक्टर मुंहिंजा दोस्त उन इजाज़त घुरे त अदा मूंखे इजाज़त ॾियो त मां हिननि जवाननि जूं अखियूं पटे पंहिंजे तजुर्बे मुताबिक़ बुधाया हिननि खे वफ़ात कंदे केतिरो टाइम थियो केतिरो ज़मानो गुज़रियो मुंहिंजा दोस्त उन डॉक्टर साहब हज़रत हुज़ैफा बिन यमान ऐं हज़रत जाबिर बिन अब्दुल्ला जे अखियूं मुबारकनि जा हीअं पर्दा खोले टेस्ट वरिती जॾहिं रिपोर्ट ॾिनी चवण लॻो मौलवी साहिब अवां कीअं था चओ हिननि खे वफ़ात कंदे कई 100 साल गुज़री विया आहिनि कई ज़मानो गुज़री वियो अवां जो चवण
गलता गलता मुझे रिपोर्ट चवे चे त हिनले जुआनन के वफात कंदे अञा 5 मिनट भी कोन गुज़रिया ये हुजूर पाक जो गुलाम वफात का बाद अहिड़ी तरह हयात जिंदा आहे त मुझे हयात नबी जी मुझा दोस्त बुजुर्ग हयात जो आलम छा असा जो महबूब जिंदा नबी आ हयात नबी आ ऐं मुझो मुस्तफा जिते चाहींदो आ उन्हनि जे मथां करम भी फरमाईंदो हबीब करम भी फरमाईंदा आहिनि मुझे महबूब जो मीलाद मल्हाइण वारो हबीबन जे मीलाद जे जलसन में अचण वारो मुझा दोस्त मीलाद मल्हायो जश्न कयो पर उन सां गॾो गॾु कुछ अमल भी कयो कम से कम 5 वक्त जी नमाज नमाज जरूरी है नमाज अल्लाह जो फर्ज है नमाज खां सवा चारो नाए नबी पाक फरमायो जे वठ नमाज कान्हे क़यामत जे ॾींहुं मुंहिंजी उम्मत मां न पंहिंजे ईमान ऐं अक़ीदे में गैरत पैदा कर ईमान ऐं अक़ीदे में गैरत पैदा कर ईअं न त बाबा असांखे हर कंहिंसां हलणो आहे यादि रख दूर तिनी खां लॾ जंहिंजी नाहे मुहार मली रॾे पखातनि पापिन खां परे परां अॾ अड़े छांग तिनी जी छॾ जेके